सिंध सरकार जे तालीम खाते पारां पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध वारे स्लोगन खे अमली तौरु नाफ़िज़ करण में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सचल सरमस कॉलोनी सकरण जे हेडमास्टर ज़ुल्फ़कार अली मेमुण ऐं संदसि टीम पाण मल्हाए साबित करे ॾेखारियो त कोशिशूं कंदड़ कॾहिं बि हाराईंदा नाहिनि। संदसि इन महिनत जज़्बे ऐं चाह खे ॾिसी तालका एजुकेशन ऑफिसर सकरंड सैयद कुर्बान अली शाह खेनि मञता ॾियण लाइ संदनि स्कूल में अची खेनि अजरकूं ओढाए गुलनि जा हार पाराए खेनि दाद ॾियण बाबति ॻाल्हाईंदे चयो त इंतिहाई ख़ुशी थी रही आहे हिते जे तालीमी माहौल ऐं ॿारनि जे टैलेंट खे ॾिसी। इन करे मां फ़ख़्र सां चई सघां थो त मुंहिंजी बीट में अहिड़ा स्कूल बि मौजूदु आहिनि। हिन इहो बि चयो त इन ॻाल्हि खां बि इनकार नाहे त IB जे नवनि उस्तादनि जे अचण सां तालीमी मयार वधीक बहितर थियो आहे। इन करे नवनि उस्तादनि जी क़ाबिलियत ऐं पुराणनि उस्तादनि जो तजुर्बो बहितर खां बहितर करे सघे थो। मंता तक़रीब में इलाइक़े जे काउंसलर सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह महिमान तौरु शिरकत कई, जॾहिं त तक़रीब में मिस रेशमा, मिस नजमा, उस्ताद खेमचंद, इम्तियाज़ कीरियो, बिलावल चांडियो, शौकत राजपूत, धनी बख्श मल्ला, अज़ीज़ लाखो, जावेद सूमरो, वक़ार अहमद शेख, इरफान अली, असलम रावल, मोहम्मद रमज़ान खोखर,